जी नाज़रीन, असां हिन वक्त मौजूद आहियूं मटियारी मीडिया हाउस ते, जिते एक निजी स्कूल पारां ॿारड़े जी फीस अदा न करण जे करे हुनखे दौराने पेपर कढियो वियो आहे। उन हवाले सां हुन जो वालिद साहब असां सां मौजूदु आहे। अचो त हुन खां वीचार वंडियूं। जी मसलो ये है तो ये मुझे नंढड़ो आहे। हीअ 3 सालनि खां वठी एयर फाउंडेशन प्राइवेट स्कूल आहे, उनमें पढ़ंदो आहे। हींअर पहिरियां 2 पेपर थिया, 3 पेपर में हिनखे स्कूल इंतज़ामिया घर मोकिले छॾियो। जॾहिं स्कूल इंतज़ामिया सां उन हवाले सां राब्तो कयो वियो त उन्हनि ॿुधायो त हिन जी फ़ीस जमा कान थी आहे। हा, वाक़ई फ़ीस जमा कान थी आहे, पर जेकॾहिं फ़ीस जो मसइलो हो त पोइ हिन नंढड़े खे 2 या 3 महीना पहिरियां या महीनो पहिरियां या 15 ॾींहं पहिरियां स्कूल मां कढियो वञे हा, जीअं ॿिए कंहिं स्कूल में या सरकारी स्कूल में हिन जो इंतज़ाम कयो वञे हा। पर पहिरियां 2 पेपर ॾेई 3 पेपर में हिनखे स्कूल मां ख़ारिज करणु सरासर नाइंसाफ़ी आहे। हिन साल ज़ाया करण जे मुतरादिफ़ आहे। इहो सॼो हिन जे मुस्तक़बिल जो मसइलो आहे। मां वज़ीर तालीम सैयद सरदार शाह खे गुज़ारिश कंदुसि त मुंहिंजे नंढड़े जे मामले खे फौरी नोटिस वठी स्कूल इंतज़ामिया ख़िलाफ़ु कार्रवाई कनि ऐं मुंहिंजे नंढड़े जो साल ज़ाया थियण खां बचाए वठंदा। वालिद जा वीचार ॿुधा, हुननि जो इहो ई चवणु आहे त असां फ़ीस बिल्कुलु जमा करण लाइ तयारु आहियूं ऐं स्कूल इंतज़ामिया ख़िलाफ़ु एक्शन खयो वञे। वज़ीर तालीम से सरदार शाह खां मुतालबो कयो त अहिड़नि स्कूलनि ख़िलाफ़ु जल्द खां जल्द फौरी एक्शन खणी असांजे ॿारनि जो मुस्तक़बिल बचायो वञे। कैमरा टीम सां गॾु अली फैज़ान, ख़ासकेली सोच टीवी मटियारी।